अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। दोस्तों मैं खलील अहमद कुरैशी ऐं अवां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल खलील अहमद व्लॉग। दोस्तों अॼोकी पंहिंजी हिन वीडियो में मां तव्हां सां डिस्कस कंदुसि त तव्हां जेको आहे हिकु स्टेशनरी जो शॉप खोलणु चाहियो त तव्हां कीअं था खोले सघो, केतिरी तव्हांखे इन्वेस्टमेंट खपंदी। दोस्तों हे अहिड़ो कारोबार आहे जंहिंमें तव्हां जेकॾहिं तव्हां 2 लख रुपया आणो त बि तव्हां शुरू करे सघो था, ऐं जेकॾहिं तव्हां मिलियंस ताईं वञो, बिलियंस ताईं वञो त बि हिन में तव्हां करे सघो था इन्वेस्ट। पर मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त तव्हां 5 लख रुपया जेकॾहिं तव्हां वटि आहिनि दुकान खां अलावा, छो दुकान हर एरिया पंहिंजो हिसाब हूंदो आहे, माना कंहिं पंहिंजे वीडियो में न आहे ॿुधाईंदो दुकान समेत ताईं दुकान तव्हां वटि आहे, उन खां अलावा तव्हांखे 5 लख रुपया जेकॾहिं तव्हां वटि हुजनि त तव्हां कीअं कमु शुरू करे सघो था। दोस्तों जेकॾहिं असां वटि 5 लख रुपया फ़र्ज़ु कयो आहिनि त असां अगरि वठूं था दुकान त असांजो 1 लख रुपयो त असांखे मिनिमम उन जी डेकोरेशन खाई वेंदी, जंहिंमें असां जेको आहे रेक्स लॻनि, काउंटर ठहे, पखा लॻनि, लाइटूं लॻनि, 1 लख रुपयो त मिनिमम असांजो डेकोरेशन खाई वेंदी। 1 लख रुपयो इहो थियो। उन खां पोइ असांखे छा आहे करिणो, असांखे मिनिमम स्टार्टिंग में असांखे जेको 1 लख रुपयो रखिणो आहे माल लाइ। माल कीअं आणिणो आहे, माल सर्वे करे ॾिसी वियासीं कहिड़ी शइ जी डिमांड आहे, सोची सम्झी हिकिड़ो पोइ जेके वॾियूं होलसेलियूं मार्केटूं आहिनि उतां आणिणो आहे, छो त कमाई सॼी ख़रीदारी में हूंदी आहे। हिकिड़े मतिलबु की सुठे हंधि तव्हांखे जेको आहे माल आणिणो आहे 1 लख रुपयो, सही आहे। उहो तव्हांखे कीअं ख़बर पए त भई कीअं आणियूं, कहिड़ो सामान आणियूं, उन लाइ तव्हांखे तजुर्बो लाज़मी आहे। तजुर्बो तव्हां कंहिं बि स्टेशनरी या दुकान वटि वञी वेही तव्हां उते कमु सिखी सघो था, उनखे तव्हांखे पे करिणो पवंदो। 1 लख रुपयो असांजो डेकोरेशन, 1 लख रुपयो असां माल आंदोसीं, से थिया 2 लख रुपया। उन खां अलावा 1 लख रुपयो असांखे फ़ोटो कापी मशीन रखणी आहे। फ़ोटो कापी मशीन लाइ असांखे 1 लख रुपये में फ़ोटो कापी मशीन इज़ीली मिली वेंदी। से थिया असांजा जेको आहे 3 लख रुपया। 3 लख रुपया असांजा हिते थिया। उन खां अलावा असांखे प्रिंटिंग जो बि कमु करिणो आहे, प्रिंटिंग जो, टाइपिंग जो, जीअं जेको आहे ID कार्ड जा प्रिंटिंग थी, या जेको आहे होटल्स जा जेके मेन्यूज़ थींदा आहिनि, या मुख़्तलिफ़ जेको आहे शयुनि जी कॉपीज़ तव्हांखे पंहिंजे नाले जूं जेको रजिस्टर तव्हांखे प्रिंट कराए मार्केट में पंहिंजा ठाहे सेल आउट करणा आहिनि। छो त हूअं तव्हां जेकॾहिं मार्केट मां होलसेल रजिस्टर खणी ईंदो, उन में जेको मार्जिन मिसाल 10% थो बचे, हिन में तव्हांखे 2% वधीक मिलंदो, उहे करणा आहिनि। या ॿियूं मतिलबु की तव्हांखे विज़िटिंग कार्ड ठाहिणा आहिनि त तव्हां पंहिंजे कम खे वधाए सघो था। इन लाइ असांखे 50,000 में असांखे प्रिंटर 50,000 ताईं मिली वेंदो सुठो। उन खां अलावा 25,000 तव्हां असां कंप्यूटर लाइ था रखूं, से थिया 75,000। 75,000 इहे 1 लख रुपयो फ़ोटो कापी मशीन वारो, 1,75,000 ऐं 1 लख रुपयो माल, 2,75,000, 1 लख रुपयो डेकोरेशन, 3,75,000 रुपया हींअर ताईं असांजी इन्वेस्टमेंट पूती आहे। ठीकु आहे। उन खां अलावा ॿियो असां जेको आहे 1 लख रुपयो रखूं था एक्स्ट्रा हुजे, औखी वेल में कमु अचे, या को मतिलबु घटि वधाई थिए, मिसाल किथे का शइ मशीन एक्स्ट्रा वठणी पई, या का किथे को मतिलबु की कंहिं शइ में ज़रूरत पई पैसनि जी, त 1 लख रुपयो असांखे एक्स्ट्रा हुजणु खपे। से थिया असांजा 4,75,000 रुपया, सही आहे। बाक़ी ॿिया पुठिते 25,000 बचा। इन मां तव्हां जंहिं वटि ज़ाहिरी ॻाल्हि आहे वञी वेहंदो कमु सिखण लाइ 10-12,000 तव्हांखे उनखे ॾियणा पवंदा। या ॿियो जेको आहे सनो थोरो ख़र्चु जेको उन मां माना तव्हांजो निकिरी वेंदो, मिसाल मोटरसाइकिल जो जेको पेट्रोल जो तव्हां वियो आयो, या ॿियो जेको आहे XYZ थोरो घणो ख़र्चु। सो हे असांजो 5 लख रुपयनि मां हिकिड़ो असांजो हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो सुठो कारोबार थी सघे थो। जेसि ताईं रनिंग एक्सपेंसिस जी ॻाल्हि आहे त रनिंग एक्सपेंसिस उहे डिपेंड था कनि तव्हांजो यूज़ केतिरो आहे। तव्हांजी जेको कंप्यूटर सॼो ॾींहुं हलंदो त उनजो तव्हां बिल तव्हांजो वधीक हलंदो, जेकॾहिं पर्टिकुलर टाइम ते कंहिं ते हलंदो, थोरे ते जेतिरो तव्हांजो कमु आहे त तव्हांजो घटि ईंदो। अहिड़ी तरह मशीन तव्हांजूं केतिरियूं मशीनूं आहिनि तव्हां वटि फ़ोटो कापी जूं, केतिरा तव्हांजो कंप्यूटर हलनि था, केतिरो तव्हांजो जेको आहे लाइटूं आहिनि, छा आहे सॼो तव्हांजो जेको आहे केतिरा तव्हां लेबर रखो था, लेबर नथा रखो त तव्हांखे उहे न तव्हां लेबर रखंदो, छा न त फ़ी बॉय तव्हांखे 6,000 रुपया उनखे पघार ॾियणी पवंदी। या अहिड़े तरीक़े सां मतिलबु की रनिंग एक्सपेंसिस, चांहि पाणी जो ख़र्चु तव्हांजो ॿियो जेको थियो तव्हांजो, उहो तव्हां ते पाण ते थो डिपेंड करे त तव्हां केतिरो उहो वधे थो, उहो हुन एरिया ते, हुन स्पॉट ते थो डिपेंड करे। पोइ असां जेकॾहिं अॻिते हली हिनखे वधाइणु चाहियूं त असां हिन में बुक बाइंडिंग जो बि कमु करे सघूं था। असां हिन में स्कूलनि वारनि सां ॻाल्हाइबा, तव्हांजे जेके असांजे जेके ID कार्ड हूंदा आहिनि तव्हां असांखां प्रिंट कराए, उन में तव्हांखे असां डिस्काउंट ॾियूं था, तव्हां असां जेको आहे उहे ठाहे सघूं था। असां रेस्टोरेंट्स ते असां उन्हनि जा मेन्यू कार्ड ठाहे सघूं था। असां शादी जेका हूंदी आहे इन्विटेशन कार्ड असां ठाहे सघूं था। असां दुकाननि जा विज़िटिंग कार्ड ठाहे सघूं था। असां बिलबोर्ड ठाहे सघूं था दुकाननि जा। त इहो माना कम खे जेतिरो वधाईंदा वेंदासीं ओतिरो ई कमु उहो आहे जेको वधंदो वेंदो। दोस्तों हीअ जेका आहे बिज़नेस, हे हिकिड़ो हलंदड़ बिज़नेस आहे। हिन में मतिलबु की ॾिसो स्टेशनरी हर कंहिं जी नीड आहे, पेन हर कंहिं जी नीड आहे, ॿार हुजे वॾो हुजे। सो हे हिकु बहितरीनु कारोबार आहे, ज़बरदस्त कारोबार आहे। जेकॾहिं तव्हां हिन में अचणु चाहियो त तव्हां हिनखे 5 लख रुपये जी इन्वेस्टमेंट सां ईज़ीली तव्हां शुरू करे सघो था।
सो हे जेसिताईं मार्जिन जो तालुक आहे, प्रोफिट मार्जिन जो तालुक, त उहो मां जीअं तव्हांखे ॿुधायो त तव्हां पंहिंजे हथ में तव्हां वधाए बि सघो था, घटाए बि सघो था। जेकॾहिं तव्हां होलसेल कंहिं वॾे तव्हां दुकानदार वठंदो तव्हांखे उते मिसाल ताईं 10% ताईं 15% ताईं तव्हांखे हिन में थी सघे थो। जेकॾहिं तव्हां किथां आम वठंदो तव्हांखे घटि बि थी सघे थो। मुख़्तलिफ़ आइटमनि ते मुख़्तलिफ़ जेको आहे परसेंटेज आहिनि। जेकॾहिं तव्हां मिसाल रजिस्टर तव्हां मिसाल कॉपीज़ तव्हां वठो था, जेकॾहिं तव्हांखे 10% तव्हां मार्केट मां वठो था, तव्हांखे बचे थो त पंहिंजा जेको लेबल आहिनि तव्हां पाण रजिस्टर बाइंड करे तव्हां पाण सेल कंदो त उन में तव्हांखे 2 रुपया वधीक बचंदा। सो हे हुई मुंहिंजी अॼोकी वीडियो। अगरि पसंदि आई त लाइक कयो, कमेंट पंहिंजी राय ज़रूरु कजो, ऐं अगरि चैनल खे अञा सब्सक्राइब न कयो सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो। पंहिंजो ख़्यालु रखियो। अल्लाह हाफ़िज़, अस्सलामु अलैकुम।